मनी लॉन्ड्रिंग केस में अहम मकभराई थी आहे। एफआईए वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी घुरी वरिती आहे। लाहौर में एफआईए जी स्पेशल कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान एफआईए शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की ज़मानत बाबति दरख़्वास्त की मुखालफ़त करे छॾी। एफआईए पारां शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी की दरख़्वास्त कई वई आहे। एफआईए प्रोसिक्यूटर इहो भी चयो त वधीक जांच करणी आहे, गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो वञे। वकील अमजद परवेज़ चयो त एफआईए गिरफ़्तारी दौरान जांच मुकम्मल छो न कई। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां। मनी लॉन्ड्रिंग केस में अहम मकबराई एफआईए वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी घुरी वरिती आहे। लाहौर में एफआईए जे स्पेशल कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी थी। ॿुधणी दौरान एफआईए जे शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की ज़मानत बाबति दरख़्वास्त की मुखालफ़त करे छॾी। एफआईए पारां शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी की दरख़्वास्त कई वई। एफआईए प्रोसिक्यूटर चयो त वधीक जांच करणी आहे, गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो वञे। वकील अमजद परवेज़ चयो त एफआईए गिरफ़्तारी दौरान जांच मुकम्मल छो न कई। नाज़रीन अवां खे ॿीहर अपडेट कंदा हलूं। मनी लॉन्ड्रिंग केस में अहम मकबराई थी आहे। एफआईए वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी घुरी वरिती आहे। मनी लॉन्ड्रिंग केस में अहम मकभराई एफआईए वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी घुरी वरिती आहे। लाहौर में एफआईए जे स्पेशल कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी थी। ॿुधणी दौरान एफआईए शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की ज़मानत बाबति दरख़्वास्त की मुखालफ़त करे छॾी। एफआईए पारां शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी की दरख़्वास्त कई वई। एफआईए प्रोसिक्यूटर चयो त वधीक जांच करणी आहे, गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो वञे। वकील अमजद परवेज़ चयो त एफआईए गिरफ़्तारी दौरान जांच मुकम्मल छो न कई। अहम खबर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। मनी लॉन्ड्रिंग केस में अहम मकभराई एफआईए वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज की गिरफ़्तारी घुरी वरिती आहे। इन हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ जे ब्यूरो चीफ गौर कांग्रेस सां। गौर, अपडेट कजो। लाहौर में एफआईए जे स्पेशल कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी थी आहे। जी हाई कोर्ट में हमज़ा शहबाज जी मनी लॉन्ड्रिंग के हवाले से जो ॿुधणी थी है उनमें दरख्वास्त गुज़ार इहो मौक़िफ़ अख्तियार कियो त हमज़ा शहबाज शरीफ जो है वो इन वक्त पंजाब जो वॾो वज़ीर है ऐं उनके खिलाफ़ जो मनी लॉन्ड्रिंग जो केस है वो पेंडिंग में पयल है। जैसे इन अॻु हुन ज़मानत हासिल कई हुई ऐं दरख्वास्त गुज़ार इहो अदालत के आॾो मौक़िफ़ रखियो त हिकु मुलज़िम हिन वक़्तु सीएम पंजाब बणायो वियो आहे, जेको अमल हिकु दुरुस्त न आहे। अदालत उनजो जाइज़ो वठे। उन मौक़े ते प्रोसिक्यूटर नेब जो चवणु हो त इहो पुराणो केस आहे ऐं हिन वक़्तु जेको हमज़ा शहबाज आहे उहो मनसब ते वेठो आहे ऐं जेका असेंबली आहे पंजाब जी उनखे वॾे वज़ीर तौर चूंडियो आहे ऐं इन केस जो असीं जाइज़ो वठूं था त इनखे छा कजे। जॾहिं त नेब पिणु अदालत खे चयो त अदालत जेकॾहिं हुकुम कंदी त हू खेसि गिरफ़्तार करे सघनि था, पर हू हिन वक़्तु जेको आहे उहो ज़मानत ते आहे ऐं वॾो वज़ीर पिणु आहे। जी ठीकु आहे गौर, दवारे सां अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी जी।